जी तो असांखे इंफॉर्मेशन मिली जेको छोकिरी खे बुरे तरीक़े सां तशद्दुद करे उनजा वाला बाला लाहे करे उनखे मारे खून कयो। असांजी टीम तक़रीबन जनाब जहांगीर साहब नवाब शाह जे हुकुमनि ते तमामु जेको आहे सो सख़्त खां सख़्तु महिनत कईसीं ऐं ॾुहारी खे वाइखो करण लाइ महिनत कईसीं ऐं शाबाश आहे मुंहिंजी हिन टीम खे जस लाणी मूंसां कुलो में मिलाए इन केस खे ट्रेस कयोसीं ऐं जेको हिन ॾोह में मुलविस जवाबदार हो ओम प्रकाश जेको हुननि जो पंहिंजो अज़ीज़ थे कैफ़े किरदार ताईं पहुतो ऐं उनजी वधीक जेको आहे सो डेड बॉडी अची जेको आहे सो अस्पताल में रखाई। ठीक है।